Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. नवाब वली मोहम्मद में 800 एकड़ ज़मीन जी मालिकियत तकरार में 6 ॼणनि जे क़त्ल ख़िलाफ़ धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। पुलिस मक़तूलनि जे वारिसनि जी फ़रियाद तहत केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मक़तूलनि जे वारिसनि आबादगारनि ऐं क़ौमपरस्त अॻवाननि तरफ़ां बि धरणो ख़त्म करण खां इनकार। क़ौमी शाहराह ते गुज़िरियल राति खां लाशनि सूधो धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। मक़तूलनि जे वारिसनि जो चवणु आहे त पुलिस अली हसन ज़रदारी, मोहसिन ज़रदारी ऐं ॿियनि बाअसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल नथी करे। संदन फ़रियाद तहत केस दाख़िल करे मुग़वी ॻोठाणनि खे आज़ादु करायो वञे। ॿी सूरत में न धरणो ख़त्म थींदो ऐं न ई लाश दफ़नाया वेंदा। नवाब वली मोहम्मद में रतोछाण ऐं पुलिस जे रवैये ख़िलाफ़ एहतिजाज जो दाइरो समूरी सिंध में वधाइण जो चिताव। धरणे में शामिल सैयद ज़ैन शाह चयो आहे त हिन मामले में पुलिस ऐं सिंध सरकार धुर आहिनि। सॼी सिंध में एहतिजाज जो दाइरो वधाइण जे लाइ ॿियनि पार्टीज़ सां राब्तनि में आहियूं। सलाह मशवरनि बाद हतमी ऐलान कंदासीं। ग़रीबनि ते ज़ुल्म कंदड़ ताक़तवर खे शिकस्त ॾिनी वेंदी। डॉक्टर नियाज़ कालानी चयो आहे त अफ़सोस जो मक़तूलनि जे वारिसनि खे मर्ज़ीअ तहत केस दाख़िल करण जो बि हक़ नथो ॾिनो वञे। अंधनि ऐं ॿोड़नि मां का बि उमेद नाहे, तंहिं करे केस अवाम जी अदालत में आंदो अथऊं। नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां झेड़े में शहीद थियल चौकी इंचार्ज जो मढ़ मोरो में दफ़नायो वियो। ॻोठ अल्ह ॾिनो खोसो में शहीद अब्दुल हमीद खोसो जी जनाज़े निमाज़ में पुलिस ऑफिसर सूधो वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। चौकी इंचार्ज अब्दुल हमीद खोसो गुज़िरियल ॾींहुं नवाब वली मोहम्मद में शहीद थियो हो। गढ़ी खैरो भरिसां ॻोठ रसूलाबाद लोहर में हमले दौरान पीउ पुटु मारिजी विया। हथियारबंद अली दोस्त ऐं संदसि पुटु इम्तियाज़ लेडवाणी खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। लाश केतिरी देरि ताईं वाक़े वारे हंधि पियल रहिया। इतलाह ते गढ़ी खैरो पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम जे लाइ अस्पताल मुंतक़िल कया। वारिसनि जो चवणु आहे त वाक़ियो पुराणे कारह तकरार तां पेश आयो। नवाबशाह में शागिर्दाणी परवीन ॾिंद खे हिसाइण ऐं तशद्दुद जे केस में डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अञा पकड़ में न आयो। पुलिस सिंझोरो भरिसां कार्रवाई कंदे डायरेक्टर जे भाउ ग़ुलाम मुर्तज़ा राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त राति देरि सां पुलिस अटारनि ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जे घर ते छापो हयो पर जवाबदार न मिलियो। मुतासिर शागिर्दाणी परवीन ॾिंद जवाबदार डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जी गिरफ़्तारी ताईं एहतिजाज जारी रखण जो चिताव ॾिनो हो। सखर में पुलिस जे ख़ौफ़ खां खीरथर कैनाल में टपो ॾींदड़ नौजवान जी ॿिए ॾींहुं बि ॻोल्हा जारी। ऑपरेशन में निजी टोबनि सां गॾु नेवी जा टोबा बि शामिल। इख़्तियारनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं 3 नौजवाननि पुलिस हथां गिरफ़्तार थियण जे ख़ौफ़ खां कैनाल में टपो ॾिनो हो। ॿिन्ही नौजवाननि खे मौक़े ते बचायो वियो हो। हिकु नौजवान मोहम्मद हनीफ़ महर जी ॻोल्हा जारी। ऐं सखर में बैंक्स खे रक़म पहुचाईंदड़ गाॾीअ मां मुबैना तौर 5 करोड़ रुपयनि खां वधीक मालियत जी फुरलुट। सब्ज़ी मंडी थाणे जी हद में 11 खां वधीक हथियारबंदनि सुबुह सवेर गाॾी जे अमले खे यरग़माल बणायो, जंहिं बाद गाॾी जा लॉकर्स तोड़े करोड़े रुपया बुहारे विया। हथियारबंद 5 रिपीटर, पिस्टल ऐं 5 मोबाइल फ़ोन्स बि खणी विया। DIG ऐं SSP सखर तरफ़ां वाक़े वारे हंध जो मुआइनो। पुलिस नाइट शिफ्ट कंदड़ गार्ड ऐं चौकीदार सूधो 3 शकी जवाबदारनि खे हिरासत में वठी छॾियो। मामले जी जांच जारी।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन सां ॾिठियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।